अहम अपडेट्स नाज़रीन नवाज़ सां शेयर कंदालू। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन भंजड्राह केस में ज़मानत मंजूर थियण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर आज़ाद थी विया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां बहरिया टाउन भंजड्राह केस में जस्कम अगवाणनि समेत 147 ॼणनि जी ज़मानत मंजूर करे वरिती आहे, जंहिं बाद अदालत 15 ॼणनि जा रिलीज ऑर्डर जारी किया विया। रिलीज ऑर्डर मिलियल जेल पहुंचण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर खे आज़ाद कयो वियो आहे। आज़ाद थियल कारकुननि पारां ॿिन्ही अगवाणनि ते गुरनि जी वरखा कई वई आहे। इंतहाई अहम अपडेट समाज सां शेयर कयूं पिया त कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन में भंजड्राह केस में ज़मानत मंजूर थियण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर आज़ाद थी विया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां बहरिया टाउन भंजड्राह केस में जस्कम अगवाणनि समेत 147 ॼणनि जी ज़मानत मंजूर करे वरिती, जंहिं बाद अदालत 15 ॼणनि जा रिलीज ऑर्डर जारी किया। रिलीज ऑर्डर मिलियल जेल पहुंचण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर खे आज़ाद कयो वियो आहे। आज़ाद थियल कारकुननि पारां ॿिन्ही अगवाणनि ते गुलनि जी वरखा कई वई आहे। इंतहाई अहम अपडेट्स नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन में भंजड्राह केस में ज़मानत मंजूर थियण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं अमजद मैसर आज़ाद थी विया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां बहरिया टाउन भंजड्राह केस में जस्कम अगवाणनि समेत 147 ॼणनि जी ज़मानत मंजूर करे वरिती, जंहिं बाद अदालत 15 ॼणनि जा रिलीज ऑर्डर जारी किया। रिलीज ऑर्डर मिलियल जेल पहुंचण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर खे आज़ाद कयो वियो आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया त आज़ाद थियल कारकुननि पारां ॿिन्ही अगवाणनि ते गुलनि जी वरखा कई वई आहे। अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन भंजड्राह केस में ज़मानत मंजूर थियण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर के आज़ाद कयो वियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां बहरिया टाउन भंजड्राह केस में जस्कम अगवाणनि समेत 147 ॼणनि जी ज़मानत मंजूर करे वरिती आहे, जंहिं बाद अदालत 15 ॼणनि जा रिलीज ऑर्डर जारी कया। रिलीज ऑर्डर मिलियल जेल पहुंचण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर खे आज़ाद कयो वियो आहे। आज़ाद थियल कारकुननि पारां ॿिन्ही अगवाणनि ते गुलनि जी वरखा कई वई आहे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन भंजड्राह केस में आज़ाद थियण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर आज़ाद थी विया आहिनि। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन भंजड्राह केस में ज़मानत मंजूर थियण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर आज़ाद थी विया आहिनि। आज़ाद थियल कारकुननि पारां ॿिन्ही अगवाणनि ते गुलनि जी वरखा कई वई आहे। इंतहाई अहम अपडेट्स आहे, अवां सां शेयर कयूं पिया। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन भंजड्राह केस में ज़मानत मंजूर थियण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं अमजद मैसर आज़ाद थी विया आहिनि। आज़ाद थियल कारकुननि पारां ॿिन्ही अगवाणनि ते गुलनि जी वरखा कई वई आहे।